सिंध आरी कमेटी बाबा सिंध हाउस ते गुज़िरियल 1 साल खां ॿिनि धुरियुनि विच में तकरार जो निबेरो थी गुज़रियो, जंहिंमें दोदो ख़ान जतोई ऐं खेरमोहन जतोई विच में फ़ैसिलो सिंध आरी कमेटी जे सदर समर हैदर जतोई, रईस मखण खान जतोई, जूनियर हैदरबख्श जतोई ऐं परवेज़ जतोई जे सरपंची में थी गुज़रियो। फ़ैसिले में खेरमोहन जतोई ते 15 लख रुपया ॾंढ पियो, जंहिंमां संदनि ज़ख़्मियुनि जा 5 लख रुपया कटिया विया। बाक़ी 10 लख रुपया खेरमोहन जतोई जी धुर ते ॾंढ पियो। सरपंचनि ॿिन्ही धुरियुनि ते ज़ोर भरियो त आईंदा ॿिन्ही धुरियुनि में जेका बि धुर अगराई कंदी उन ते 20 लख रुपया ॾंढ विधो वेंदो। फ़ैसिले में ॿिन्ही धुरियुनि खे खीर कंड कयो वियो। इन मौक़े ते समर हैदर जतोई चयो त सिंध में क़बीलाई तकरार ऐं जहिड़ा ख़तमु थियणु घुरिजनि, धुरियुनि खे खीर खंड थियणु खपे। क़बीलाई जहिड़नि जे करे सिंध जी तइलीम तबाह थी रही आहे। सिंधु ते धाड़ो हणी सिंध जी ज़मीनुनि खे बंजर बणाइण जी कोशिशि कई पई वञे। हिननि चयो त असां सिंध वासी अहिड़े अमल खे कॾहिं क़बूल न कंदासीं।